ओम शांति। अज मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मानंद द्वारा चवनि भक्ति मार्ग में दुनिया सिर्फ़ ॻाईंदा आहिनि। तव्हां ॿार हाणे सम्झो था, भक्ति मार्ग में असां ॻाईंदा हुआसीं, हाणे उहो ई भोलेनाथ सम्मुख आहे। भोलेनाथ अक्षर भक्ति मार्ग जो आहे, ज्ञान मार्ग जो अक्षर आहे शिव बाबा। तव्हां सम्झंदा आहियो अनादि, इहो अनादि ठहियल ड्रामो आहे। ड्रामा प्लान अनुसार हाणे संगम ते बाप अची करे असांखे पुरुषारथ कराईंदो आहे, कल्प कल्प पुरुषारथ कराईंदो ई आहे। ड्रामो केतिरो समय तव्हां ॿारनि भक्ति कई इहे बि सिद्ध करे ॿुधाईंदो आहे। जंहिं पहिरियों पहिरियों भक्ति शुरू कई उहो ई अची करे ज्ञान वठंदा, पोइ सूर्यवंशी ठहींदा। सत्युग में सिर्फ़ु हिकु लक्ष्मी नारायण त न हूंदो न, उन्हनि जी पूरी डायनेस्टी हूंदी। हुनखे चइबो आहे दैवी वर्ण। भारत में दैवी वर्ण हुयो, हाणे आसुरी वर्ण। इहो संगम आहे। हाणे आसुर खां दैवी वर्ण में वञिणो आहे। बरोबर इहा महाभारत लड़ाई बि उहो ई आहे जो ॻायल आहे। सिर्फ़ु नाम शिव जे बदिले कृष्ण जो विझी छॾियो अथनि। हिकु गीता खंडन थी त सभु शास्त्र खंडन थी विया। मूल ॻाल्हि गीता जी आहे। गीता पाठशाला ऐं उहा गीता भवन केतिरा आहिनि? गीता ज्ञान ॿुधण जी पाठशाला ख़ुदि ॿुधाइण वारो त आहे न, सिर्फ़ु शास्त्र पढ़ी करे ॿुधाईंदा आहिनि। जो थी वियो उन जो ई गायन हलंदो आहे न। त बाबा जेको हाणे पाण खे गीता ज्ञान ॿुधाए थो, इहे ई गीता ज्ञान जा शास्त्र द्वापर में ठहींदा, पोइ सभु हिक ॿिए खे ॿुधाईंदा। ॿारनि खे त रोज़ बाप ॾाढो प्यार सां सम्झाईंदो आहे। ॿार ॼाणंदा आहिनि बाबा प्यार जो सागर आहे न, सभिनि खे प्यार सां सेखारींदो आहे। बाबा कॾहिं गुस्सो न कंदो आहे, सदैव प्यार सां सम्झाईंदो आहे। ॿार तव्हां सतो प्रधान हुयो, पोइ पुनर्जन्म वठी आया आहियो, तव्हां भारतवासी असल देवी देवता हुयो न, इहे बि ॿुधाईंदो आहे। पहिरियों पहिरियों वरसो वठण केरु ईंदो जंहिं कल्प पहिरियों वरितो वञे, उहो ई चईंदा बाबा तव्हांजे सवाइ असांजो कोई सहायक आहे ई न। बाप क्षमा बि तॾहिं कंदो जॾहिं संगम युग ते ईंदो। इहे त ॿार ॼाणंदा आहिनि कि रावण राज्य ऐं राम राज्य हिते ई हूंदो आहे। राम राज्य अर्थात परमात्मा राम जो राज्य, सत्युग त्रेता। रावण राज्य अर्थात द्वापर कलयुग। हाणे रावण राज्य आहे तॾहिं त सभु चाहींदा आहिनि परमात्मा राम जो राज्य अचे। तव्हां जॾहिं शिव बाबा चईंदा आहियो त बुद्धि निराकार तरफ़ वेंदी आहे न, निराकार जी ही यादि ईंदी आहे। आत्मा ही बाप खे पुकारदी आहे न। ईअं न कि परमात्मा कोई वेही करे ॿुधंदो आहे। बाप सम्झाईंदा आहिनि मां बि ड्रामा प्लान अनुसार ईंदो आहे पतितनि खे पावन ठाहिण लाइ। मूंखे शरीर में अचिणो आहे, ईअं न कि तव्हांजी पुकार सां ईंदो आहे न, ड्रामा प्लान अनुसार ईंदो आहे। भक्ति जॾहिं पूरी थींदी आहे तॾहिं मूंखे अचिणो पवंदो आहे। इहे सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि। उहो समय ईंदो आहे ॿार पुकारण लॻी वेंदा आहिनि। इहे त चयो आहे न, लिखल, इहे त किथे बि लिखल न आहे कि कॾहिं ईंदो आहे। बसि ईअं आहे कि ईंदो आहे। जॾहिं ॿार ॾाढी ज़ोर सां पुकारंदा आहिनि, हिकदमि भक्ति जो अंत थी वेंदो आहे त मां ईंदो आहे। पोइ ॿार सोचंदा आहिनि असांजे पुकारण सां आयो आहे, लेकिन बाबा चईंदो जॾहिं भक्ति पूरी थींदी आहे तॾहिं मां ईंदो। उन्हनि कल्प जी आयु त ग़लति लिखी छॾे अथनि न। इहे चित्र घर घर में हुजणा खपनि, जो रोज़ ॾिसो, यादि करो कि इहे बाबा, इहे दादा, इहे वरसो। बाप चईंदा आहिनि ॿार सतो प्रधान ठहिण जे लाइ मूंखे यादि करो त खाद निकिरे। इहे युक्ति बाप ई सम्झाईंदा आहिनि। इहे बाप बि चईंदा आहिनि मां बि पुरुषारथ कंदो आहे ब्रह्मा बाबा। ॿार हिक ॿिए खे सावधान कर उन्नति खे पाईंदा आहिनि। इहे चित्र बि चित्रनि जी सम्झाइणी ॾाढी सुठी आहे। शिव बाबा ब्रह्मा द्वारा स्थापना था करनि। साम्हूं महाभारत लड़ाई बि थी आहे। अनेक धर्म विनाश थींदा, हुन जे लाइ लड़ाई ज़रूरु लॻंदी। इहा ॻाल्हि
ॿारनि खे भूलणी न खपे। बरोबर हाणे कलयुग घोर अंधियारो आहे, केतिरा ढेर मनुष्य आहिनि, ज़रूर विनाश त थींदो। सतयुग में हिकु धर्म ज़रूर 84 जन्मनि जो चक्कर बि उन्हनि ई लगायो हूंदो जो पहिरियों पहिरियों ईंदो। ये त सहज आहे, बाक़ी एतिरा सभु धर्म त ज़रूर विनाश थींदा न। पोइ हिकु धर्म जी स्थापना बरोबर थिए थी। सर्व जो सदगति दाता बाप सां ई ॿारनि खे वरतो मिलंदो आहे। ॿार ॼाणंदा आहिनि असांजो पढ़ंदा आहियूं उहो भविष्य 21 जन्मनि जे लाइ पढ़ंदा आहियूं। भॻवान वच्छ मां तव्हांखे 21 जन्मनि जे लाइ स्वर्ग जो मालिक थो ठाहियां। सूर्यवंशी चंद्रवंशी घराने जी बरोबर स्थापना थिए थी। जो जेतिरो पुरुषार्थ कंदा ओतिरो उच्च पद पाईंदा। त शिव बाबा चईंदा आहिनि कि हिन मदर फादर ब्रह्मा सरस्वती खे फॉलो करो। इन्हनि खे सूक्ष्म वतन वैकुंठ में बि ॾिसंदा आहियो न, पंहिंजे खे बि ॾिसंदा आहियो असां महाराजा महारानी ठहींदासीं। वैकुंठ जो बि साक्षात्कार थींदो आहे। मञदा बि आहिनि बरोबर भारत वैकुंठ हुयो, कृष्णपुरी बि हुई। अॼु कंसपुरी आहे, कल्ह कृष्णपुरी, राति बदिली ॾींहुं थींदो आहे। इहो अधु कल्ह बेहद जो ॾींहुं, अधु कल्ह बेहद जी राति। अंधियारे में ठोकरियूं खाईंदा रहंदा आहिनि। ब्रह्मा जी राति सो ब्राह्मणनि जी राति। हाणे पोइ तव्हां ब्राह्मण खां देवता था ठहो। सतयुग में ब्राह्मण हूंदा ई न, देवता हूंदा। इहे ई आत्मा जेकी ब्राह्मण ठही विया आहिनि, ब्रह्मा मुख वंशावली ब्राह्मण ब्रह्म कुमार कुमारियूं, इहो ई सतयुग में वञी देवी देवता ठहींदियूं। इहे बि ॿार ॼाणंदा आहिनि। भारत पवित्र राजस्थान हुयो, पोइ हाणे अपवित्र राजस्थान ठहियो आहे। भारत सदैव राजस्थान रहंदो। राजा ई हल्दी ईंदी आहे न हिते। ॿिया धर्म वारनि जी शुरू खां राजा ई न हलंदी आहे। भगवान जी राजा ई स्थापन थी थिए। भगवान अची करे राजयोग सेखारींदो। उहो निराकार ज्ञान जो सागर, सुख जो सागर। तव्हां ॼाणंदा आहियो बाबत सां असांखे वरसो थो मिले। ज़रूर असांजी पुरुषार्थ में ई देरी आहे न। जो जेतिरो पुरुषार्थ कंदो जेतिरनि खे रास्तो ॿुधाईंदो। बाबा चए थो जो जेतिरा जो पुरुषार्थ कंदो ओतिरो रास्तो बि ॿुधाईंदा रहंदो। बाप चईंदा आहिनि मूंखे यादि करो त पतित खां पावन ठही पावन दुनिया जो मालिक ठही वेंदो। केतिरो सहज आहे। लौकिक माँ बाप ज्ञान में अगरि आहिनि त ॿारनि खे बि आपसमान ठाहींदा। माउ पीउ सच्ची कमाई कंदा त ॿारनि खे बि कराईंदा। कोई ॿार सुठा हूंदा आहिनि, चईंदा आहिनि असां रूहानी पढ़ाई पढ़ी करे घर घर में पैगाम ॾींदासीं। बाप बि चईंदा आहिनि कि पैगम्बर ऐं मैसेंजर त मां आहियां, तव्हांखे मैसेज ॾियणो आहे कि घर हलो। ॿिया धर्म स्थापक त पंहिंजो धर्म स्थापन कंदा आहिनि न। मां आहियां सभिनि जो मैसेंजर, सभिनि खे मैसेज ॾींदो आहे कि हाणे वापसि घर हलणो आहे। ये दुनिया हाणे रहण लाइक़ु न आहे। मूंखे यादि करो त पावन ठही वेंदव। तव्हां पावन हुयो, पोइ रावण छा विकारनि तव्हांखे पते ठातो अथनि। मां पोइ पावन ठाहिण आयो आहे न तव्हां सभिनि खे। थोरे समय में इहा बॉम्ब शादी हलंदा त सम्झदा इहा उहा ई महाभारत लड़ाई आहे। त ज़रूर भॻवान बि हूंदो, परंतु उहा सम्झंदा आहिनि गीता जो भॻवान कृष्ण। केतिरी मूंझ आहे न। मूंझ न हुजे त भॻवान खे अचण जी दरकार ई छा। भक्ति मार्ग खे भूल भुलैया जो खेल चइबो आहे। हाणे बाप चए थो मूंखे यादि करण सां सभु भूलियूं ख़तमु थी वेंदियूं। अॻियां पंहिंजे खे देह सम्झंदा आहियो, हाणे पंहिंजे खे देही सम्झो। ये सावधानी बाप बि ॾींदा आहिनि कि ॿार देही अभिमानी ठहो। हिते तव्हां बाप जे सम्मुख वेठा आहियो। हुते सेंटर्स में बालकियूं वेही सम्झाईंदियूं आहिनि कि शिव बाबा ईअं चईंदो आहे। हिते त डायरेक्ट बाप चईंदो आहे कि मां आत्माउनि खे वेही सम्झाईंदो आहे, आत्माउनि सां ॻाल्हाईंदो आहे न। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो बाबा हिन द्वारा असांखे सम्झाइनि था। इहो ॾाढो कल्याणकारी मेलो आहे। बाप खे चईंदा आहिनि निरंतर मूंखे यादि करो। बाबा सां असांखे स्वर्ग जो वरसो थो मिले न। बाप ऐं स्वर्ग खे यादि करिणो आहे, कोई बि विक्रम न करिणो आहे। अगरि विक्रम कंदव त 100 गुना ठही वेंदो, दंड मिलंदो। विक्रम कराइण वारी आहे माया।
बेकार आहे, उन्हनि ते जीत पाइणी आहे न। हिन करे हनुमान महावीर जी कथा आहे। तव्हां हनुमान महावीर आहियो न। असां त बाबा जो ठही वियासीं, माया सां हार असांजी थी न सघंदी आहे। त बाबा खे यादि कंदे कंदे सतो प्रधान विक्रमाजीत ठही वेंदव। न ठहींदव त पंहिंजो पद भ्रष्ट कंदव। बाबा खे यादि करे त ठहींदासीं न। पुरुषार्थी ॿार जो हूंदा आहिनि उहो पंहिंजे जीवन ते तरस खाईंदा आहिनि। कुझु बि थी वञे यादि में रहंदा आहिनि, अचल अॾोल स्थिर रहंदा आहिनि। विनाश त साम्हूं बीठो ई आहे। सभिनि जा काका मामा चाचा गुरु गोसाई आदि सभु ख़तम थी वेंदो। सतगुरु चईंदो आहे मां तव्हांखे साथ वठी वञण लाइ आयो आहियां। मनुष्य त बिल्कुलु घोर अंधियारे में आहिनि। तव्हां ॼाणदा आहियो शिव बाबा असांखे गॾु वठी वञण लाइ आयो आहे। चईंदा आहिनि काल खाइयो, परंतु मां तव्हांखे शांति धाम में वठी वेंदमि। आत्मा शरीर छॾे हलंदी न, काल न वठी वेंदो, आत्मा निकिरी वेंदी आहे। काल कोई थोड़ी चीज, काल मतिलब त समय हूंदो आहे न। आत्मा पंहिंजे पाण ई निकिरी वेंदी आहे जॾहिं समय ईंदो अथसि। हाणे मां ख़ुदि आयो आहियां तव्हां सभिनि खे वापसि वठी वञण लाइ। बाबा कोई मारदो थोड़ी आहे, मारण लाइ थोड़ी आयो आहे न। तव्हांखे पुराणो शरीर छॾिणो अथव। तव्हांखे हिन दुखदाई शरीर दुखदाई दुनिया मां वठी वेंदो। आत्मा तमो प्रधान खां सतो प्रधान ठही वेंदी त इहे पंज तत्व बि तमो प्रधान खां तमो प्रधान आहिनि न हाणे। त हिन करे शरीर बि अहिड़ा आहिनि। हुते सतो प्रधान तत्वनि सां तव्हांखे शरीर बि सतो प्रधान गोरो फर्स्ट क्लास मिलंदो। बाप चईंदा आहिनि मां पोइ सतयुग आदि सनातन देवी देवता धर्म जी स्थापना थो करां। तव्हां ही 84 जन्म भोॻिया अथव न। तव्हां पंहिंजे धर्म खे भुलिजिया आहियो। कोई पंहिंजे धर्म खे भुलिजंदो आहे? तव्हां हाणे ॼाणंदा आहियो असां असल देवी देवता धर्म वारा आहियूं। एतिरो ऊच खां पोइ एतिरो नीच कीअं थियासीं? बाप बि कल्प कल्प तव्हांखे सम्झाईंदा आहिनि। तव्हां पोइ ॿियनि खे सम्झाईंदा रहंदा आहियो। हाणे 84 जो चक्र पूरो थियो, विनाश बि साम्हूं बीठो आहे। स्वर्ग जो मालिक ठाहिण लाइ पंहिंजे खे लाइक़ु ठाहिणो। स्वर्ग जो मालिक ठाहिण लाइ पंहिंजे पाण खे लाइक़ु ठाहिणो। उहो ठाहींदासीं यादि सां। सुबुह जो उथी करे बाबा खे यादि करो। बाबा वंडर आहे। तव्हां कीअं ईंदा आहियो? गीता में कृष्ण जो नाम ॾेई छॾियो अथनि, परंतु इहे त हाणे ॼाणंदा आहियूं कि तव्हां सम्मुख आया आहियो, असां सां ॻाल्हायो था। उहो सुनी सुनाई भक्ति मार्ग जी ॻाल्हियूं आहिनि। हाणे त असां आत्माउनि खे तव्हां मिलिया आहियो। आत्माउनि खे बाप मिलियो आहे त हुन प्यार सां अची करे मिलंदो आहे न। बाबा बि ॿारनि खे बि हुन प्यार सां मिलणो आहे। हिते त उहो निराकार बाप गुप्त आहे। हिन करे बाबा चईंदा आहिनि इन ब्रह्मा बाबा सां मिलंदा आहियो त हमेशह शिव बाबा खे यादि करे मिलो। मनुष्य त कुझु बि न ॼाणंदा आहिनि। तव्हां में बि जो कोई ॼाणंदा आहिनि उहो मुंहिंजो ठही करे पोइ मूंखे भुलिजी वेंदा आहिनि। देह अभिमान में अची वेंदा आहिनि न। प्रतिज्ञा बि कंदा आहिनि बाबा मां तव्हांजो थी चुको आहे। मेल हुजे चाहे फीमेल, ॿिन्हिनि जी आत्मा चईंदी आहे न। पुराणे परंतु शरीर में आहे त मेल चईंदो आहे मां तव्हांजो थी वियमि, फीमेल चईंदी आहे मां तव्हांजी थी वियमि। बाबा असां तव्हांखां पूरो वरसो वठंदासीं, पूरो यादि कंदासीं। यादि बग़ैर कट कीअं निकिरी सघंदी? तमो प्रधान खां सतो प्रधान त ठही न सघंदव। सतयुग में तव्हांखे अखंड अटल सुख शांति संपत्ति 21 जन्मनि जो राज्य मिलंदो। स्वर्ग जो रचयिता त मां ही आहियां, त मां ही वरसो ॾींदमि न। ॻाईंदा बि आहिनि परवाह हुई पार ब्रह्म में रहण वारे परमपिता परमात्मा जी। उहो त हिकु ई बार ईंदो आहे। इहे बि सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि। कई त सम्झंदा ई न आहिनि। अॻियां हली अख खोलंदनि। थोड़ी वॾी लड़ाई लॻंदी। वास्तव में ये यज्ञ
रचियल ई आहे न। ये वास्तव में ये यज्ञ रचियो आहे हाणे बाबा। लड़ाई भी आहे, ये यज्ञ खे भी पतो न आहे हिन यज्ञ जे बारे में। रुद्र ज्ञान यज्ञ रचियो ई आहे विनाश लाइ। रचियो ई हुयो कि विनाश थिए। हाणे उहे ई विनाश जी तैयारी भी थियनि थियूं ऐं बाबा यज्ञ भी रचियो अथई। उहो पोइ यज्ञ रचंदा आहिनि विनाश न थिए, शांति थी वञे। इहे यज्ञ पोइ भी रचंदा द्वापर युग खां। उन्हनि खे इहो पतो न आहे कि विनाश थींदो पोइ छा थींदो। हाणे तव्हां ॿार सॼे विश्व जे आदि मध्य अंत खे ॼाणंदा आहियो न। सभिनि जी बेहद जी जनम कहानी खे ॼाणंदा आहियो। अहिड़ो कोई न आहे जो कहे परम पिता परमात्मा जी असां जीवन कहानी ॿुधायूं था तव्हांखे। परम पिता परमात्मा खे ई सभु सॾु कंदा आहिनि, घड़ी घड़ी यादि कंदा आहिनि। चईंदा आहिनि भॻवान असांखे इहो बच्चो ॿार ॾिनई, इहो कई असांखे असांजे लाइ इहो कई। कोई इहे भी सम्झंदा आहिनि कि जंहिंजी वस्तु हुई हुन वठी वरितई। इहे न कोई समझदार, अहिड़ा भी कोई समझदार पुरुष हूंदा आहिनि जो सम्झंदा आहिनि। असां ही चऊं था न हुन ॾिनई त हुन वठी वरितई त रोइण जी छा दरकार। अनेक प्रकार जा मनुष्य आहिनि। हाणे तव्हांखे बाप मिलियो आहे त बाप खे यादि करिणो आहे न। यादि सां ई त कमाई थींदी। तव्हां विष्णुपुरी जा मालिक ठही वेंदव। तव्हां सतयुग खां वठी करे कलयुग अंत ताईं सॼे चक्कर खे ॼाणे विया आहियो न। तव्हांजी बुद्धि में हूबहू ईअं ई आहे जीअं बाबा जी बुद्धि में आहे। हिन करे उन्हनि खे ज्ञान सागर नॉलेजफुल चइबो आहे। हाणे तव्हां बाप खां वरसो वठो था न। तव्हां ॿारनि खे अचल स्थिर रहणो आहे। ईअं न कि माया घड़ी घड़ी अची करे डोलायमान करे। न, शर्म बूटी अर्थात चुई मुई न ठहिणो आहे। बाप खे यादि न कंदव त मुरझाइजी वेंदव। बाप खे यादि करण जो पुरुषार्थ तव्हां कंदा ई रहंदा आहियो न। समय नज़दीक ईंदो पोइ ॾिसंदव कि असांजो हाणे पुरुषार्थ पूरो थी वियो। हाणे अंत अची वई। अच्छा, ओम शांति। वरदान आहे चेकिंग करण जी विशेषता खे पंहिंजो निजी संस्कार ठाहिण वारे महान आत्मा ठहो। जो भी संकल्प करो, बोलो, कर्म करो, संबंध संपर्क में अचो, सिर्फ ये चेकिंग करो कि बाप समान आहे। पहिरियों मिलायो पोइ प्रैक्टिकल में लायो। जे स्थूल में भी कई आत्माउनि जो संस्कार हूंदो आहे, पहिरियों चेक कंदा आहिनि पोइ स्वीकार कंदा आहिनि। ईअं तव्हां महान आत्मायूं आहियो त चेकिंग जी मशीनरी हाणे तेज़ करो। ईअं न इहो पंहिंजो निजी संस्कार ठाहे छॾियो। इहो चेकिंग करण जो इहे ई सभिनि खां वॾी महानता आहे। स्लोगन आहे संपूर्ण पवित्र ऐं योगी ठहिण ई स्नेह जो रिटर्न ॾियण आहे। जो बाबा खे असां स्नेह कंदा आहियूं, बाबा जो असांखे जो स्नेह मिले थो, उन जो रिटर्न संपूर्ण पवित्र ऐं योगी ठही करे ॾियणो। अच्छा, ओम शांति।